उन नेक साले औलाद तुझला खत्मा करिया दुआओं घुरियो उन जी बदौलत अज मां रब करीम उन जो सवाब जमा करे तो के अता फरमायो बहरहाल मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह ताला जी जात बा बरका मुझा प्यारा दोस्तों कुरान पाक जो वडो शान मुझा प्यारा जेके कुरान पढ़न वाला उन्हें जो वडो मकाम अता फरमायो अचो त असां बलोचिस्तान जी तारीख जो मुतालो कयो तालिब इल्म जो अल्लाह पाक वडो शान फरमायो आहे खान आप कलाम अब बुधो गालाइंदा हलो मानी मुंह भी कोन खा दिया तवा भी कोन खा दिया थोरो गालायो त थोरो सुस्ती खत्म थे नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसाला या रसूल अल्लाह नारे हैदरी थोड़ा चुस्त जो उलमा बैठा थोरो नारे साल के चुस्त के नारे तकबीर अल्लाहु अकबर जो नारे तकबीर हाथ में तकबीर नारे तकबीर नारे रिसाला नारे तकबीर मुआबा के आगे चे हो माल में सगो सवा के थोरो छिकींदा पाण के सुस्त बनायो ने प्यारा मुसलमान बारो बलोचिस्तान जी तारीख में मुझा प्यारा खान आप कला तवाब दो उन्हें जे दौर में मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो खान आप कला अजो के दौरन वागिर दौर जे मुझा प्यारा हुक्मरान वागिर काने को खान आप कला तो बादशाह बलोचिस्तान हो जो रात जो टेम थींदो हो पंहिंजी पराडो गाॾीअ में चढ़ंदो हो सिपीअ मां मुंहिंजा प्यारा पूरे बलोचिस्तान जो चक्कर लॻाईंदो हुयो मतां किथे ग़रीब को रलंदो रोंदो हुजे मतां किथे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो को ग़रीब जंहिं खाधो न हुजे का चोरी चकारी वग़ैरह न थींदी हुजे ईअं मुंहिंजा प्यारा दोस्तो बलोचिस्तान जो हीअं चक्कर लॻाईंदो कलाक जे शहर मां अचण पिया त हिकिड़ो मासूम नंढड़ो ॿार थाल हथ में रोए पियो पाण गाॾीअ मां लथा आधी रात भागर में झले पुछण लॻा अबा केरा चवण लॻो खाना कलात मां फलाणे मदरसे जो तालिब इल्म आहियां तो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों भाकर में जने अब जिसे फलाने मदरसे जो तालिब इल्म आया अतवारो तालिब इल्म जो शान बुद्धो छाजेला जो रोए किसा पे होची है रोंदे रात ते थी आइन मुके उस्ताद का डप दो थे खाना कलात गाडी में व्यारो मुझा प्यारा दोस्तों घर वचे आयो ओ घर वारे उठ मुझस दकेर आयो अल्लाह अल्लाह जे रसूल जो मेहमान आयो आहे प्यारा मुसलमान बारो तव लगो ओ मुझी घरवारी हलिया किसकेर आयो खुदा जे पाक कलाम जी लोली ॾियण वारो कुरान जो कारी आयो तालिब इल्म आयो अल्लाह अल्लाह जे रसूल जो मेहमान आयो मुझा प्यारा घरवारी साबरीन सारे जो टेम उठी करे निंड मारजो करे ते मानी तैयार कर मानी तैयार कया मुझा प्यारा बोड़ तैयार थोड़ा मानी गाड़ी में रख रहा है ओ सिद्दीक जो क्यों विचार पता जो खाओ याद रख दो जगोठ जाने वासो याद रख दो मुझा प्यारा अल्लाह पाक वडो तालिब इल्म जो शान है मकाम अता फरमायो गाड़ी में व्या रहिया सीधो मदरसे जे अग्या हारन वजाया उस्ताद बाहर निकतो ते खान आप कलाक जो गवर्नर अदा तू दे खबर ओ गवर्नर साहब रात जे हिल पैर में आयो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो तवन लोगों मां कम सा आयो आया हल मदरसे में वे नंढे बार के वा मानी रख रही उस्ताद जे अग्या हथ बदे साईं मां बाहों तो बदा मां हथ तो बदा हे नंढे खा गलती थी वया मानी क्रिया जमीन मिट्टी में मिली वई लिहाजा हीर मां बन रहे रोंदे रस्ते ते मोड़ तो आधी रात मुझा प्यारा दोस्तों ये टप में रोई रहो हो तुझे टप में रोनो थे पे इन जेला मां हिन के वठी आयो आया हिन
सा वे जाना इनके मार जो ना चैना दा तवा छडे वनो मान सा वंद सुना ये खाना कलाम दरसो छडे पंजे घर में जिनंद सुदुआ सुभान अल्लाह दुआ कयो जेकी खाना कलाद के अल्लाह ताला नेमत अता फरमाए वा नेमत रब करीम तो असा के भी अदा फरमाए अन्या जो सुभान अल्लाह केड़ी नेमत अता फरमाई जो डिठो चेहरो दिल पर जा डिठो चेहरो अनवर जा से घरड़ा की गारे दो डिठो चेहरो मदनिया जा सदा सा चेहरो आवाजा मुझा प्यारा दोस्तों अल्लाह जे महबूब ज़ियारत कराया पान फरमायो खाना कला तो हल्या मा रसूलुल्लाह तो के ठाकुर में ढलिया दो सुभान अल्लाह खाना कला तो थुआ मुझे महबूब भाकर में ढले फरमायो खाना कला था अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेहमान तालिब इल्म के तो हिकड़े मरतबा भाकर में ढलवा हल्या मा रसूलुल्लाह तो के भाकर में ढलिया पर जे कजे तो 1000 मरतबा उन तालिब इल्म के भाकर में ढले हा मा अज रसूलुल्लाह तो के 1000 मरतबा भाकर में ढलिया ओ खाना कलात ही पंजो मातु वेजो के मा रसूलुल्लाह तो के जुमे जा तो हिकड़े मरतबा जुमवा मा हिकड़े मरतबा जुमे जा खुदा जो कसमा अज जे करे तो उन तालिब इल्म के 1000 जुमियो दे हा तमा रसूलुल्लाह अज भी तो के 1000 जुमियो दिया दोस्तों मालूम छातो तो खुदा जो पाक कलाम पढ़ वारे जी जेको इज्जत इकराम कंदो आ अल्लाह ताला उन जो जीन दुनिया में बेरोगार फरमाइंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान बारो अल्लाह ताला जे प्यारे महबूब फरमायो इन्नल जन्नत शौक इला खम्स नफर जन्नत पंज मानू जी शौकीन जो सुभान अल्लाह अब तमा सा दुआ घुरनायो छा घुरनायो नमाज पढ़ी दुआ घुरना इलाहुल आलमीन मुखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमा अब कहीं मरो मजिला दुआ करनायो तो रब पाक जन्नत में आला मकाम अता फरमाए जी हां दुआओं घुरनायो ना नमाज़ी नमाज पढ़ंदो दुआ घुरदा रब जन्नत अता कर हाजी हज करे जो रब जन्नत अता कर असा हे नेक अमल कयो बे रब जन्नत अता कर पर हदीस पाक में त हदीस वरी पंजो जन्नत वरी दुनिया ते पंज माण्हुनि खे जेला मुश्ताक हुंदी दुआ घुरंदी त मौला ए पंज माण्हू जल्दी मां जन्नतुल फिरदौस में मोकल सुभान अल्लाह केड़ा तेनवा तालिउल कुरान कुरान जी तिलावत करने वाले जेला जन्नत दुआओं घुरंदी आ जो सुभान अल्लाह आधी रात जो दी करे मुझा प्यारा
कुरान सा मोहब्बत करने वारो, कुरान जो लो कुरान सा लो लाइन वारो, कुरान सा सीने सा लाइन वारो। मुझा प्यारा दोस्तों जरे मरे कब्र में पैजनो आए, मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हदीस पाक में आ जरे कांदी रखे ढके हलंदा वापर मोटंदा वो मानो मोए बाद अदा तपड़ कर तमाम खण खण वाए वादने वो मंज़िल का मकाम लिमन ताल ताला है कंदे ले राम वर मदीने जा जा आसे तुझे आसरे। मुझा प्यारा दोस्तों कब्र मण मिटंदे हे फिराए जॾहिं गांधी मोटंदा आहिनि। मुझा प्यारा दोस्तों जॾहिं गांधी मोटंदा मलाइक हिसाब किताब करण वारा मुक़रर केर अची वेंदा। जॾहिं हिसाब जे लाइ ईंदा त हिकिड़े सुहिणी सूरत वारो उन जी कब्र में ईंदो तो सुभान अल्लाह। अबा वो केर हूंदो ॻाल्हायो न न अञा बि न उ त ईंदो जंहिं ज़मानत कई आहे सो ईंदो जेको ज़ामिन थियो आहे तो तव्हां असांजी क़ब्र में ईंदो उतो जो ना सिढके कादी हलंदा। प्यारा दोस्तों जरे हलंदा मलाइका ईंदा त हिकिड़ी सुहिणी सूरत वारो ईंदो मलाइका पेरां त ओ सेरां दी वरी फिरी ईंदो मलाइका भजंदा ईअं घुमाईंदा। हदीस पाक में आ बटे चक्कर लॻाईंदा मलाइका खे ओ क़ब्र मां भॼाइण जी कोशिश कंदो। मलाइका अल्लाह जे पाक दरबार में अगना मौला हे केरा सोहणे सूरत वारो मुंहिंजा मौला जेको असांखे हिसाब किताब करण कोन थो ॾे। अल्लाह पाक ने दरबार में दो ऐ हिसाब किताब करण वारा मुक़रर केरो हे सोहणे सूरत वारो मां रब जो कलाम आहे जिनके दुनिया में मोहब्बत सा पढ़ो रात जो तहज्जुद पढ़ी करे हिनके दौर कंदो हो। कदे सूरे मुल्क जो पढ़ंदो हो, कदे सूरे यासीन जो पढ़ंदो हो, कदे मदरसा पे पढ़ाया उते कुरान जो पेलो ॾिनो। कदे मुंहिंजा प्यारा कुरान जो सबक ॿुधाईंदे पे फेरा ॾिना। अल गर्ज़ हिन कुरान सां मोहब्बत रखी हो अॼु कुरान हिन जो क़ब्र में शाफी बणिजी आयो आहे। सुभान अल्लाह। मलाइको ही मुझो कुरान आ हिन जी सिफारिश सां मां हिन ते पंहिंजो हिसाब किताब माफ़ कयो तव्हां हलिया अचो हिन जे मथां क़ब्र वारो पुछाणो माफ़ आहे। मुंहिंजा प्यारा इन क़ब्र में असांजो कुरान शाफी थींदो जेको मोहब्बत कुरान शरीफ़ सां कंदो। सुभान अल्लाह। पर जॾहिं मरी महशर के मैदान में दो जिते मुझा प्यारा दोस्तों मां भेड़ खा भजंदी मुझा प्यारा एडो सत जानो होंदो महशर जो जानो जंहिंजे कुरान फरमाए अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदिहिम। मुझा प्यारा उन ॾियारे जिंजाड़े असांजे वादन ते मारो लगायो वेंदो असांजा पेर ॻाल्हाईंदा असांजा हथ गवायो ॾींदा जेको तव्हां सां अमल करे आया आहियो उन ॾियारे जिते 50,000 साल जो ॼाणो हूंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी बारगाह में कुरान ईंदो मुंहिंजा मौला तो मूंसां वाइदो फरमायो हो अॼु हुन वाइदे खे पूरो कयो जेका कुरान खे लोलियो ॾिनो जे कुरान सां मोहब्बत कई मुंहिंजा मौला मूंखे उहे ॾेखार त मां उनखे सिफारिश फरमाया। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए दो महशर के मैदान में चक्कर लगा जिन तुझी इज्जत कई उहे माण्हू तोखे ॾिसण में ईंदा
हजरत बाबा आदम अलैहिस्सलाम का वठी हजरत ईसा रूह अल्लाह ताई 1,10,000 कमो बेश अंग्राम आया उन जो उम्मत पुतन के पुजण वारा भी उन महशर जे मैदान में भाई के पुजण वारा भी उन महशर जे मैदान में मुंहिंजा रब हिंदू भी आहिनि कोले भी आहिनि भील आहिनि 1,10,000 नबियुनि जो उम्मत मुसलमान गैर मुसलमान आहिनि ऐं मुंहिंजा रब मां क़ुरान उन्हनि खे कीअं सुञाणींदो सा मुंहिंजा प्यारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाईंदो ओ क़ुरान जिन तोसां मोहब्बत कयो जे जिन तोखे रोयो ॾिनो जिन तोखे दिल सां पढ़ो उन्हीं जो चेहरो चोॾहीं जे चंड वांगुरु चमकंदड़ हूंदो। प्यारा दोस्तों कुरान शरीफ के पढ़ मोहब्बत कर पर जिन सीनन में समायो मुझा दोस्तों मुबारकबाद उहे लाइक